अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरायो HR JDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ खबर शामिल कदा यूसुफ रिंदजी चाइनामी फातल शागिर्द मीर हसन खास के लिए के वापस घुरायो वारसन जो एहतजाजी मुज़ाहिरो बांधी लगा गोठ यार मोहम्मद खास के लिए जे रहवासिन वकील मसूद खास के लिए मोर खास के लिए हुमेर खास के लिए जे अगवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मुज़ाहिरीन खिताब कंदे चयो त चाइना जे शहर वुहान में फातल शागिर्द मीर हसन खास के लिए के हुकूमत फौरी तौर वापस घुराए। हिननि वधीक चयो त मीर हसन PhD करण लाइ चाइना वियो हो जिते कोरोना वायरस सबब हू फाथल आहे। जॾहिं त कोरोना वायरस जूं ख़बरूं ॿुधण बैदि मीर हसन जो वाल दहाजी मिठो खास के लिए सदमी में फोत थी वियो ऐं हुकूमत मीर हसन खास के लिए खे पोइ बि वापसि न घुरायो। हिननि वधीक चयो त ॿियनि मुल्कनि पंहिंजा माण्हू रेस्क्यू करे वरिता आहिनि पर पाकिस्तानी हुकूमत पंहिंजा माण्हू वापसि न पई आणे। हुकूमत जी नाअहलीअ सबब केतिरा ई माण्हू चाइना में फाथल आहिनि जंहिं करे हिननि जा वारस परेशान आहिनि। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो त मीर हसन खास के लिए समेत चाइना में फाथल ॿियनि माण्हुनि खे फौरी तौर वापस घुरायो वञे। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।